जी तो ॿुधाईंदा हलूं त उहे ही आहिनि जेके याकूब शहीद क़ब्रिस्तान में जेके मिसमार थियल क़बरूं जेके कैमरा जे अक्सर तव्हांखे ॾेखारियूं था ही हालात इन क़बरुनि जा जेके क़बरूं बिल्कुलु मिसमार थी चुकियूं आहिनि ऐं इंतिज़ामिया को बि हिन जो नोटिस कोन वरितो आहे उन हवाले सां अञा मज़ीद जेको आहे हिते मौजूदु असां सां आहिनि कुझु दोस्त उन्हनि खां पुछंदासूं त क़ब्रिस्तान जा हालात कीअं आहिनि ऐं उन्हनि खां मालूम कंदासूं। अचो त तव्हांखे दोस्तनि सां मिलायूं था त हुननि जो छा चवणु आहे। ख़ासि महिरबानी तव्हांजी आहे जेको हक़ सम्झी ऐं सच सम्झी ऐं जेको अलाह जी राह में जेको तव्हां हीअ पोयां ॾिसी सघो था क़ब्रिस्तान याकूब शहीद आहे क़दीमी क़ब्रिस्तान आहे विछे शहर जो। त अफ़सोस आहे न असां सां को टाउन जेको आहे भिक्षा टाउन कमेटी भिक्षा न असां सां उन्हनि को राब्तो कयो अञा ताईं न असां तव्हां जी ॻाल्हि कई आहे ऐं न को असांखे मज़ूर ॾियनि था न को सफ़ाई हाल सां असांखे का सार संभाल लहनि था न पुछा कनि था। असां काफ़ी चकर उन्हनि खे शिकायत बि कई आहे ऐं काफ़ी दफ़ा उन्हनि ॾे हली बि विया आहियूं पर हिकिड़ी बि असांजी न ॿुधी अथनि ऐं माना उन्हनि जे मथे ते का जूं बि नथी जुड़े। आख़िर इहो अलाए छो त असां DC SC खे अपील था कयूं हथ ॿधी त इन शइ जो नोटिस वठनि ऐं पाण अचनि इन शइ जो नोटिस वठनि ऐं पाण अचनि ऐं हिते जेके ॾिसनि ऐं केॾो ई झंगल लॻो पियो आहे ऐं सूरत हाल तव्हां ॾिसी सघो था। 2-3 ॾींहं वीडियो मूं पहिरियां बि हलाई हुई ऐं उहा वीडियो बि तव्हां हींअर मौजूदु आहे मूं वटि उहा बि तव्हां ॾिसी सघो था। ऐं हींअर जा जेके सूरत हाल आहिनि असां हींअर मौजूदु आहियूं याकूब शहीद क़ब्रिस्तान ते ऐं हींअर बि तव्हां ॾिसी सघो था कैमरा जे अॻियां। त असां गुज़ारिश कयूं था ख़ुदा इन शइ जो नोटिस वठनि ऐं जेके बुनियादी कम भिक्षा शहर जा हुया काफ़ी उहे त अफ़सोस सां चवां थो न थी सघिया पर हीअ त हिकिड़ो क़ब्रिस्तान आहे याकूब शहीद। त जेकी तव्हां ॻाल्हि कई त 1 करोड़ 25 लख रुपया बजट हूंदे सूंदे बि पोइ बि क़ब्रिस्तान याकूब शहीद लावारिस आहे ऐं ईअं माना ॿेले जी शिकार बणियल आहे। आख़िर छो त इन शइ जो असां SC ऐं DC खे गुज़ारिश कंदासीं त इन शइ जो नोटिस वठनि ऐं इन शइ ते नज़रदानी कनि ऐं पाण अचनि त आख़िर पाण ईंदा त हीअ शइ ॾिसंदा किन सां त इहा शइ मौजूदु आहे झंगल जेके ड्रब वग़ैरह आहिनि 4 दीवारी टुटल आहे। जी जीअं त तव्हां ॿुधो हींअर दोस्तनि सां जेके याकूब शहीद क़ब्रिस्तान में मौजूदु सभिनि जा व्यूज़ वरितासीं ऐं हुननि जो छा चवणु हुयो उहे तव्हां ॿुधो। ऐं हींअर जेको आहे मौजूदु आहियूं उन क़ब्रिस्तान में ऐं हिते जा झंग जा हालात ही आहिनि जेके तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं टाउन इंतिज़ामिया खे अञा ताईं का बि मथे ते जू नथी रेंगे जो हिन जी सफ़ाई सुथराई कराए। ऐं उन खां अलावा AC साहब DC साहब खे चवंदासूं तव्हां पाण अची विज़िट कयो ऐं हिन क़ब्रिस्तान जो कमु करायो ऐं हिन क़ब्रिस्तान जा हालात आहिनि जेके तव्हां कैमरा जे अक्सां ॾिसो पिया त अहिड़े टाइम बिल्कुलु जहिड़ो रावती कचे जो ॾेख ॾेई रहियो आहे ऐं उन में कुझु माण्हू भिक्षा शहर जा पंहिंजी मदद पाण सफ़ाई सुथराई कराइनि पिया ऐं हबीबुल्ला लाशारी पंहिंजे ज़िमे कमु खणी ऐं पाण पंहिंजे खीसे मां ख़र्च करे ऐं याकूब शहीद क़दीमी क़ब्रिस्तान आहे उन जी सफ़ाई सुथराई कराए पियो ऐं पंहिंजे खीसे मां ख़र्च करे मज़दूर आणे करे ऐं हिन जी सफ़ाई सुथराई कराए पियो। लेकिन इहो कमु SC DC ऐं उन खां अलावा टाउन चेयरमैन जो आहे जेको बिल्कुलु उन्हनि खे का बि परवाह न आहे जो क़ब्रिस्तान जो कमु कराइनि ऐं 1 करोड़ 5 लख रुपया बजट हूंदे सूंदे असांजा क़ब्रिस्तान वीरान लॻा पिया आहिनि ऐं लावारिस लॻा पिया आहिनि ऐं हितां जा बाअसर जेके आहिनि जेके चङा पाण खे सम्झंदा आहिनि उहे बि जेके आहिनि सो हितां जेको आहे सो हिन खे इग्नोर करे था छॾनि त याकूब शहीद जो कमुकार आख़िरकार केरु कराईंदो ऐं हिन क़ब्रिस्तान जी मालिकी आख़िरकार केरु कंदो।